नाज़रीन, सॼी सिंध जी मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बेहसास कफ़ालत प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि खे रक़म ॾियण जो सिलसिलो जारी आहे। रज़ाकाबाद में बदनज़मीअ सबब कफ़ालत सेंटर बंदि कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर सोलंकी। एहसास किफ़ालत प्रोग्राम सॼे पाकिस्तान जियां ज़िले मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शुरू कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते एहसास किफ़ालत सेंटर ऐं HBL बैंक ATM ब्रांचुनि ते इंतज़ाम कया विया, जिते मलीर समेत ठट्टो, सिजावल, दड़ो, चूहड़, जमाली, बठोरो ऐं सईदपुर खां वॾी तादाद में औरतुनि ऐं मर्दनि एहसास प्रोग्राम जा पैसा कढाइण लाइ पहुची विया। रज़ाकाबाद सेंटर में बदनज़मी सबबि सेंटर खे बंदि कयो वियो, जॾहिं त स्टील टाउन HBL बैंक जी ATM मशीन टेक्निकल मसइलो ॼाणाए सुबुह खां बंदि पियल सवें औरतूं ऐं मर्द दरबदर। इन हवाले सां सेंटर ते पहुतल इब्राहिम आमड़ो, गुलाम रसूल शेख, नाथू शेख, अहमद चौहान ऐं औरतुनि ॻाल्हाईंदे चयो त यार जे ॻोठ खां पैसनि लाइ आया आहियूं, कोन मिलिया। चवनि था अञा लाइन लॻी पई आहे, नेट कोन्हे आई, फलाणो कोन्हे आई। जॾहिं अचे तॾहिं ख़ुदा जो कसम रोज़ा ते आहियूं, अटो वठंदासीं तॾहिं खाईंदासीं। असांखे ग़रीबनि खे ॾींदे थेलनि वारियूं, बुरकनि वारियूं, तनखे त परवाह कोन्हे, पर असीं किले अटे वारा आहियूं। अमा रोज़ा त आहियूं, जॾहिं किलो अटे जो वठंदासीं लोलो पचाए खाईंदासीं। वेठा आहियूं आसरे में, अचूं न नेटवर्क कोन्हे आई, पोइ वेठा आहियूं। न पैसा अञा असीं दंग ते ई कोन पहुता आहियूं, नेटवर्क कोन्हे आई, मां वेठा आहियूं। बसि चवंदा भेण नेटवर्क वरी हिते ईअं पैसा कोन था ॾियनि खे, चवंदा तुंहिंजा पैसा आहिनि कोन। सुबुह खां आई आहियां, 4-3 चकर ॾिना मां। चवनि यार बंदि आहे, जॾहिं पैसा माना शुरू थी न त पोइ ॾियूं जे न ठहियो। वेठा आहियूं सुबुह खां बुख पिया मारूं, बसि ॿियो त का ॻाल्हि ई कोन्हे। पुलिस वारा चवनि असांखे ॾियो, त हो अंदरि कढण वारा चवनि असांखे ॾियो, उन जे करे हिते आहियूं। सुबुह खां वठी वेठा आहियूं, ATM हले कोन थो, बंदि लॻो पियो। सुजाल में करप्शन हले पियो, 500 रुपया उते कंप्यूटर वारा वठनि पिया, 500 रुपया उते पुलिस वारा वठनि पिया। इन जे करे हिते ॿार खणी आहियूं, चयो 1000 रुपये खां बचूं, पर हिते बि इहो ई माना सिस्टम लॻो पियो आहे। माना चवंदा ATM में पैसा कोन्हे, फिगर नथो लॻे, माना ॼाणी वाणी करे वेठा आहिनि, ATM खे बंदि करे वेठा आहिनि। चयो त असां ठट्टो, सिजावल ऐं ॿियनि हंधनि तां एहसास प्रोग्राम सेंटर ते एजेंटनि तरफ़ां 1000 खां 1500 रुपया फी माण्हू कटौती करण सबबि हिते पहुता आहियूं, पर मलीर में बि इंतज़ाम अणपूरा हुअण सबबि सुबुह खां दरबदर आहियूं। बैंक अमलो ताउन करण लाइ तयारु न आहे। टेक्निकल मसइलो ॼाणाए ATM मशीनूं बंदि कयूं वयूं आहिनि। असां ग़रीबनि जी तज़लील कई पई वञे। रमज़ान जे महीने में औरतुनि ऐं ॿारनि सां गॾिजी सेंटरनि जा चकर काटे रहिया आहियूं। होॾां HBL बैंक जे मैनेजर खां मौक़िफ़ वठण जी कोशिश कई वई, पर बैंक मैनेजर जावेद मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। एहसास प्रोग्राम सेंटर लाइ रखियल औरतुनि ऐं मर्दनि लाइ कुर्सियूं बि खणाए छॾियूं ऐं ATM मशीन खे तालो हणी बंदि कराए छॾियो। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंज़ूर सोलंकी, आवाज़ TV, गॾा।